नज़रवा के ॿुधाईंदा हलूं त ॿारनि खे तालके जो दर्जो न मिली सघियो आहे। सियासी, समाजी, मज़हबी ऐं कारोबारी तंज़ीमुनि जो गुज़िरियल 100 हफ़्तनि खां तालका मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां एहतजाज जारी आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मक़बूल कांदड़ो। बॉर्डर के तलके जो दर्जो न मिली सघियो। गुज़िरियल 100 हफ़्तनि खां बॉर्डर जूं सियासी, समाजी, मज़हबी ऐं कारोबारी तंज़ीमूं तालका मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां सरापाए एहतजाज बणियल। यादि रहे त माज़ी में मुख़्तलिफ़ दौरे हुकूमतनि जे सिंध जे वॾनि वज़ीरनि जंहिंमें लियाकत जतोई, अरबाब गुलाम रहीम, सैयद क़ाइम अली शाह समेत मौजूदा वज़ीर आला सैयद मुराद अली शाह पिणु बॉर्डर खे तलके जो दर्जो ॾियण जा ऐलान करे चुका आहिनि, जेके ऐलान सिर्फ़ ऐलान ई रहिजी विया आहिनि। जॾहिं त बॉर्डर खे तलके जो दर्जो ॾियण लाइ पीपल्स पार्टी जी गुज़िरियल हुकूमत में डोकरी, बाकराणे ऐं नसीराबाद जे दिहुनि ते मुश्तमिल हिकु प्रोपोज़ल पिणु तयारु कयो वियो हो, जंहिं ते बि अमली कमु थी न सघियो आहे। इन हवाले सां बॉर्डर तलका मूवमेंट जे अॻुवान आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तहरीक बॉर्डर तलका मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, समाजी तंज़ीमूं, मज़हबी तंज़ीमूं, असां सां जेके पूरे शहर जा माण्हू गॾु आहिनि, असां इहो घुर करे रहिया आहियूं त असांजो बॉर्डर शहर, क़दीमी शहर, लाड़काने जो ॿियो नंबर वॾो शहर, 14 तकनि ते मुश्तमिल शहर ऐं एतिरे ई 14 तकनि खां नंढा शहर जेके तालके हेडक्वार्टर आहिनि, ज़िले हेडक्वार्टर आहिनि, लेकिन असांजे हुकुमराननि हर वक़्तु वाइदा करे पंहिंजे बॉर्डर खे नज़रअंदाज कंदा आया आहिनि। हीउ जेको असांजो क़दम आहे यकीनन के जे ख़िलाफ़ु कुझु बि न, हीअ ज़ालिम जे ख़िलाफ़ु आहे। बॉर्डर जेका 14 वार्डनि ते मुश्तमिल आहे, हिनखे घटि शहर तालका थी विया, उनजे बावजूदि अॼु बि बॉर्डर तालके जहिड़ी अज़ीम नेमत खां महरूम आहे। हीअ असांजो आवाज़ यकीनन ऐवाननि ते पहुचायो वञे, असांखे बॉर्डर खे हक़ ॾिनो वञे। असांजे एहतिजाजनि खे सेंचुरी मुकमल थियण वारी आहे। मुसलसल एहतिजाज थी रहियो आहे। इन मां जिथे हीअ ॻाल्हि वाज़िह थी रही आहे त बॉर्डर वासी तेसीं ताईं ख़ामोश न रहंदा जेसीं ताईं पंहिंजो हक़ वठनि। इन मां हीअ ॻाल्हि बि वाज़िह थी रही आहे त हुकुमरान बेहिस बणिजी विया आहिनि। एॾनि वॾनि एहतिजाजनि जे बावजूदि जॾहिं गवर्नमेंट कनि ठहण जो त उन शेड्यूल में बि बॉर्डर खे शामिल न कयो वियो आहे। यकीनन ही बॉर्डर वासियुनि सां मज़ाक़ थी रही आहे, लेकिन असां बि अज़म कयो आहे त जेसीं ताईं तालके जो नोटिफिकेशन हथनि में न वठूं तेसीं ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। असांखे 100 हफ़्ता मुकमल थी चुका आहिनि, पर ही जेके हुकुमरान आहिनि अंधा, बोड़ा, गूंगा बणिजी चुका आहिनि, जेके असांजे हिन एहतिजाज खे नज़रअंदाज करे रहिया आहिनि। असां हिन एहतिजाज जेको दरगाह खां हैदर चौक ताईं इहो मार्च कयो आहे। बसि असांजी हिकिड़ी ई डिमांड आहे त असांजो जेको बॉर्डर शहर, तारीख़ी शहर आहे, उनखे तालके जो दर्जो ॾेई उनजो नोटिफिकेशन जारी कयो वञे। असांजो एहतिजाज जेका रैली कढी आहे, अॼु सरापा एहतिजाज में आहियूं ऐं सॼी बॉर्डर असां सां गॾु आहे। चैम्बर ऑफ कॉमर्स, ट्रांसपोर्ट, नंढा वॾा, पोड़ा पका सभिनि ऐं सभिनि जी इहा ई डिमांड आहे त भाई असांखे तालके जो दर्जो ॾियो। छाजे करे इहो हक़ आहे असांजो, हीउ तारीख़ी शहर आहे, तारीख़ी हैसियत थो रखे। बॉर्डर तालका मूवमेंट जे प्लेटफॉर्म तां सियासी, समाजी, मज़हबी ऐं कारोबारी तंज़ीमूं जो चवणु आहे त असां मुसलसिल 100 हफ़्ते खां सरापाए एहतिजाज आहियूं। असां हर हफ़्ते पंहिंजो एहतिजाज रिकॉर्ड कराईंदा अचूं था, पर हुकुमरान जे कन ते का बि जूं नथी सोरे। हू चुप जी गोरी खाई सुम्ही रहिया आहिनि। जेसिताईं असांखे बॉर्डर खे तालके जो दर्जो नथो ॾिनो वञे तेसिताईं असां एहतिजाज जारी रखंदासीं। कैमरामैन मुश्ताक चालिया सां गॾु मक़बूल अहमद कांदड़ो, आवाज़ टीवी न्यूज़, बॉर्डर।